नाज़रीन अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे, जंहिं दौरान वफ़ाक़ ऐं सूबे विच में हम आहंगी ऐं बहितर वर्किंग रिलेशनशिप बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म हाउस में थियल मुलाक़ात में वज़ीर आज़म तरफ़ां वॾे वज़ीर खे आम माण्हूअ खे रिलीफ फराहम करण जी बि हिदायत कई वई आहे। शहबाज शरीफ चयो आहे त अवाम खे तकड़ो रिलीफ फराहम करणु हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। रमज़ान शरीफ़ जे पैकेज ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। नाज़रीन अवां सां हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे, जंहिं दौरान वफ़ाक़ ऐं सूबे विच में हम आहंगी ऐं बहितर वर्किंग रिलेशनशिप बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म हाउस में थियल मुलाक़ात में वज़ीर आज़म तरफ़ां वॾे वज़ीर खे आम माण्हूअ खे रिलीफ फराहम करण जी बि हिदायत कई वई आहे। शहबाज शरीफ चयो आहे त अवाम खे तकड़ो रिलीफ फराहम करण लाइ हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। रमज़ान शरीफ़ जे पैकेज ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे।